टंडोला जे टाउन कमेटी प्यालुनि जे आज़ाद राजोनीता जे उम्मीदवार मोहम्मद कासिम लुंड ख़बरचार टी सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह 15 जनवरी ते फतेह असांजी थींदी। हुन चयो असांजी टाउन प्यारे जे लाइ तव्हांखे क्लियरली ॻाल्हि ॿुधायां त हिन में जेके साबिक़ा हुकूमत सॼे टाउन खे लुटियो ऐं फुरियो आहे। अॼु सॼा ग़रीब तव्हां ॾिसो सभु वीचारा विचोले तबिके जा माण्हू निकिरी आया आहिनि। हीअ जंग जेका आहे सा ग़रीबनि जी आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾेई हीअ ग़रीब खटंदा। असां अलाह खां दुआ घुरूं था त फ्री एंड फेयर थियनि। असां अलाह खां दुआ घुरूं था। बाक़ी ॿियो हसास जे लाइ असां एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि ऐं मथे अलाह आहे असांजो हीअ हेठि ग़रीब सभ जी गॾु थिया आहिनि। असांजा मुख़्तलिफ़ उम्मीदवार जेके आहिनि सभिनि वार्डनि ते आहिनि। सभिनि माण्हुनि खे असीं निशान ॾींदासीं ऐं हीअं त असांजी सॼी राजूनी इताद जी आहे ऐं सभिनि खे ख़बर आहे त कहिड़ा उम्मीदवार किथे आहिनि कहिड़ा किथे आहिनि। सुभाणे खां या सभु उन्हनि खे पर्चियूं वग़ैरह पहुचाईंदासीं उन्हनि उम्मीदवारनि जे निशान ते ठपा हणंदा असीं छा था सम्झूं या सरासर प्री प्लानिंग तहत इहो त माना जेको आहे जो कंहिं राज खे कढे हाणे असांजा उर्दू स्पीकिंग वारा आहिनि हुन वार्डनि में तक़सीम करे हुनजी ताक़त टोड़े छॾी अथनि। हर ॻोठ खे टोड़ियो अथनि पर इंशाअल्लाह ताला फतेह ग़रीब अवाम जी आहे।